दरगाह हाकिम शाह पटवारो। सिंध में मौजूदु औलिया अल्लाह जूं दरगाहूं प्यार, मोहब्बत ऐं इंसानियत जो दर्स जो मर्कज़ रहियूं आहिनि, जिते पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे सुञाणण खां अलावा इंसान ज़ात जी ख़िदमत जो सबक़ु पिणु मिले थो। सिंध जे हर शहर, वाहण, बस्तीअ में अहिड़नि अलह लोक बुज़ुर्गनि जा आस्थाना मौजूदु आहिनि। अहिड़नि ई दरगाहुनि में सैयद हाकिम शाह पटवारे जी दरगाह पिणु आहे, जेका लाड़काणो ऐं शदादकोट रोड ते कंबर ऐं शदादकोट जे विच ते आहे। सरकार हाकिम शाह जो रोज़ो फ़क़ीर उस्ताद ग़ुलाम अली सियाल जो तख़लीक़ थियल आहे। हिन मज़ार जो नक्शो पिणु संदसि तख़लीक़ आहे। संदसि वफ़ात खां बाद कुबनि ऐं मीनारनि जो रहियल कमु उस्ताद दीन मोहम्मद लाशारीअ पूरो कयो। मज़ार जो कमु लॻभॻि 1979-80 ईस्वीअ में शुरू थियो, जेको पंहिंजी मदद पाण कयो वियो ऐं अञा ताईं जारी आहे। सरकार जो रोज़ो मुंहिंजे बाबा साईं ॾाॾा साईं अली अकबर साईं जे दौर में अॼु खां 40 साल अॻिते। पोइ हिते तव्हां 40 साल वेंदा, हे मुंहिंजे ख़्याल में 2024 हले थो, पर जे 40 साल तव्हां पोइ हिते वेंदा त तक़रीबन इहो 80 जे ॾहाके में सरकार जो रोज़े जी माना त थी। इन रोज़े जी कंस्ट्रक्शन तक़रीबन 40 साल अॼु ताईं बि हले थी। बाबा साईं अली अकबर साईं जन 24 साल पंहिंजी हाल हयाती में हिन रोज़े पाक सरकार हाकिम साईं जी कंस्ट्रक्शन, उनखां बाद में मुंहिंजे बाबा साईं, उनखां बाद में मां अची वेठो आहियां। बि थोरो घणो कमु अञा ताईं तव्हां रोज़े खे ॾिसंदा न, कुझु पासा हुनजा आहिनि जेके अञा ताईं कोई अंडर कंस्ट्रक्शन आहिनि। छो जो हिकु त हीउ औकाफ़ न आहे, न को सरकारी, हे पंहिंजी मदद पाण त सरकार मुंहिंजे हाकिम साईं जा जेके मुरीद खादिम मूंसां मुंसलिक ऐं जेके मूंसां मुहबत कंदड़ आहिनि उहे मूंसां गॾिजी सॼी हिन कम में हिसो ऐं हथु वधायो आहे। बाबा साईं जे टाइम में साईं असांजो मिस्त्री हूंदो हुयो पंहिंजे बाडे जो सियाल साहिबु ग़ुलाम अली सियाल साहिब जन, उन्हनि हीअं रोज़े जो खाको ऐं असांजो कंस्ट्रक्शन जो सॼो जेको नक्शो चइजे इहो उन्हनि जी ज़हनी तख़लीक़ आहे। उन खां बाद साईं तक़रीबन ग़ुलाम अली साहिब जन गुज़ारे विया। उन खां बाद में उनजे छोकिरनि कम खे सर अंजाम ॾियण जी कोशिशि कई, पर इहो कुबो हली करे विचों जेको अॼुकल्ह मेन सरकार जी रोज़े जो कुबो आहे वॾो, उहो उन्हनि खां डैमेज थियो कहिड़ी बि सूरत जे करे, हालात जे करे, या उन छोकिरनि खां जो वॾो उस्ताद जेको हुयो ग़ुलाम अली साहिब जन पाण उन टाइम ताईं गुज़ारे विया। माना हीअ तक़रीबन सॼी जो सॼी कंस्ट्रक्शन उन सियाल साहिब जी पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी होशियारीअ सां उन खां बाद में उनजे विसाल खां बाद में उनजे पुटनि बि इहो कमु सर अंजाम ॾिनो, पर क़बूलियत न पई या कुझु मसइलनि जे करे सरकार जो कुबो मुकमिल न थी सघियो। उहो शहीद थियो हुयो, कुझु डैमेज थियो हुयो। उन खां बाद में इन कुबे जी ऐं हिन जेके मथियों कमु तव्हां तक़रीबन ॾिसो था, मीनार इन में हिकिड़ा वॾा आहिनि जेके माना त उन्हनि जो कमु वरी उस्ताद दीन मोहम्मद लाशारी साहिब जन जे ज़िम्मे आयो ऐं उस्ताद दीन मोहम्मद लाशारी साहिब जन बि उन टाइम जा तमामु वॾा इन राज़ के कम जा हिन जा माहिर माण्हू हूंदा हुया। उन्हनि इहो सॼो जो सॼो सरकार ऐं उन जे हिन जो राहतगाह बि पंहिंजी हुन में आहे शहदादकोट में, हिन जो उहे विसाल करे विया आहिनि। उहे बि माना त दीन मोहम्मद साहिब जन, उनजो भाउ हूंदो असांजो पांधी फ़क़ीर जन, उहे बि विसाल करे विया आहिनि। गॾिजी सॼी सरकार जो कुबे जो ऐं रोज़े जो कमु, ऐं हाणे बि हीअ सिलसिलो आहिस्ते आहिस्ते हले थो पियो, जेको थोरो घणो रहियल आहे। मज़ार कारीगरी ऐं हुनर जो नमूनो आहे। सैयद हाकिम अली शाह बुखारी कलंदरी जलालीअ जे लक़ब सां मशहूरु आहे, जॾहिं त इलाइक़े जी निस्बत सां खेसि पट वारो सॾियो वञे थो। चवनि था त हीउ इलाइक़ो घाटे ॿेले वारो हो, जिते खूनख्वार जानवर हुआ। इंसाननि जो हितां गुज़रणु ख़तरे खां ख़ाली कान हूंदो हो। उते अची हिक किरड़ जे वण हेठां आस्थानो जोड़ियाई, अलम निशान करे मिठे पाणीअ जो मटु रखी सबील लॻायाई, भठी जोड़े नगर न्याज़ जो सिलसिलो जारी कयाई। मुसाफ़िर हिते अची बिना कंहिं मज़हबी फ़र्क़, रंग नस्ल, नंढ वॾाईअ जे मुसाफ़िरी जा थक भॼंदा हुआ ऐं ताज़ा तवाना थी अॻिते सफ़रु कंदा हुआ। जॾहिं त खूनख्वार जानवर हिन मलंग सैद जे ताबियो थी विया, माण्हुनि खे तंग करणु छॾे ॾिनऊं। अहिड़ो मंज़र ॾिसी हिक ॿिए जा जानी दुश्मन कबीला बिरादरियूं बि तौबह ताइब थिया, संदसि मोहबत वारे पैगाम ते अमल करणु लॻा। सैयद हाकिम सरकार असुल मुल्तान जा हुआ। 10 सालनि जी उमिरि में सिंध आया ऐं सैयद नूर मौला शाह जे जानवरनि जो धणु चाढ़णु लॻा।
जानवरनि खे लीको कढी पाण वञी वण हेठां पंहिंजे राज़ न्याज़ में मशगूल थी वेंदा हुआ। जानवर उन ई लीके में ई पिया चरंदा हुआ, भरपूर नमूने ड्रापजी वेही रहंदा हुआ। इहो मंज़र ॾिसण खां पोइ माण्हुनि जी अक़ीदत में इज़ाफ़ो थींदो वियो, जॾहिं त सैयद नूर मौला शाह जे माल में पिणु बरकत पवण लॻी। 1915 ईस्वीअ ताईं उते हुया। तंहिं बाद लाहौत ला मकान खां थींदा करबला रवाना थिया, जिते 14 साल रहिया। उन बाद पाण सिंध ॾांहुं वापसि थिया। वापसीअ दौरान कुझु टाइम बलूचिस्तान में रहिया, जंहिं बाद 1939 ईस्वीअ में उतां वॾो मुक़ाम आया, जिते वारीअ जा दड़ा, कंडा, ड्रिब, लयूं ऐं ॿेलो हो, जंहिंखे आबाद कयाऊं। 1942 ईस्वीअ में हिन फ़ानी दुनिया मां विसाल करे विया, पर कुझु रिवायतुनि में संदन विसाल जो साल 1943 ईस्वी पिणु मिले थो। हाकिम सरकार जी हिदायत ते सैयद करम हुसैन शमसी अल जाफ़री उर्फ़ फ़क़ीर सैयद कंबर अली शाह शमसी जलाली कलंदरी जिन गादी नशीनीअ जा फ़र्ज़ निभाया, जेकी 9 साल सजादा नशीन रहिया। 1951 ईस्वी में संदन वफ़ात थी त वॾो पुटु सैयद अकबर अली शाह शमसी उर्फ़ फ़क़ीर सैयद मेहर अली शाह शमसी जलाली कलंदरी ॿियो गादी नशीन थियो, जेकी 50 साल ताईं गादी नशीन रहिया ऐं 2001 में लाॾाणो करे विया। तंहिं बाद सैयद मोहम्मद तकी शाह शमसी अल जाफ़री उर्फ़ फ़क़ीर सैयद दरबान अली शाह शमसी जलाली कलंदरी 3 गादी नशीन थिया। 2012 में पाण विसाल करे विया। संदन गादी नशीनीअ जो अरसो 12 साल रहियो। तंहिं बाद संदन पगदार पुटु सैयद शाहिद रज़ा शमसी जलाली कलंदरी उर्फ़ अली हैदर शाह गादी नशीन जा फ़र्ज़ 2012 खां हिन वक़्त ताईं निभाए रहिया आहिनि। सरकार हाकिम अली शाह पटवारे जी दरगाह ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि हाज़ुरी भरी ऐं फ़क़ीरनि सां रिहाणियूं कयूं आहिनि। हिकु भेरे भुट्टो साहब शिदात कोट खां लाड़काणे वञी रहियो हो। मुमताज़ अली भुट्टो बि साणस गॾु हो, जेको संदसि गाॾी हलाए रहियो हो। भुट्टो साहब खे सख़्तु बुखार बि हुयो। मुमताज़ अली भुट्टो जी कोशिशि हुई त जल्द खां जल्द अल मुर्तज़ा हाउस लाड़काणे पहुचिजे। भुट्टो साहब जे उतां गुज़रण जी ख़बर कंहिं तरीक़े सां दरगाह हाकिम शाह पटवारे जे फ़क़ीरनि खे पई त दरगाह जा फ़क़ीर फ़ुक़रा ऐं मवाली अची भरिसां वहंदड़ वाह जी पुल ते अॻु वठी बीही रहिया। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी गाॾी जीअं ई पुल ते पहुती त दरगाह जा फ़क़ीर गाॾीअ खे वकोड़े विया ऐं भुट्टे साहब खे चयऊं, दरगाह ते असांजे मैख़ाने ते हलो। मुमताज़ अली भुट्टे फ़क़ीरनि खे ॿुधायो त भुट्टो साहब खे सख़्तु बुखार आहे, असांखे लाड़काणे वञणु ॾियो। पर भुट्टो साहब सख़्तु बुखार बावजूदि मुमताज़ अली भुट्टो खे चयो, पहिरीं फ़क़ीरनि ॾे हलिबो। सो भुट्टो साहब फ़क़ीरनि सां गॾिजी दरगाह ते आयो ऐं दरगाह ते हाज़ुरी भरण बाद फ़क़ीरनि जे मच ते हेठि अची पट ते वेही रहियो। रवायती तौर फ़क़ीरनि जे मच ते कंहिं भंग पे घोटी त कंहिं चर्स जूं सुल्फ़ियूं दुखाए सूटा पए हयां, पर भुट्टो साहब फ़क़ीरनि सां फ़क़ीर थी साणनि पट ते वेठो रहियो। हिकु फ़क़ीर पंहिंजा कंठा गोलापा लाहे भुट्टे साहब खे पाराए छॾिया। फ़क़ीरनि वरी मच ते गुड़ जी चांहि जी किटली चाढ़े छॾी। भुट्टे साहब उते वेही साणनि कचहरी करे गुड़ जी चांहि जी सबील पी, पोइ खाउन मोकिलायो। हिन दरगाह जो सालियानो उर्स 9, 10 ऐं 11 सफ़र अल मुज़फ़र ते मल्हायो वेंदो आहे। मेले जूं 3 धमालूं थियनि थियूं, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान खां वॾे तादाद में मुरीद, ख़ादिम, आम शहरी शिरकत कनि था। मेले वारे ॾींहनि में वीराननि खुलियल मैदाननि में बाज़ारियूं ठही वञनि थियूं। लाॻीतो मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारींदड़ बि तफ़रीह हासिलु करे वठनि था ऐं खेनि कुझु घड़ियूं को सुकून ऐं राहत मुयसरु थी पवे थी।